मवाली दे ख़बर तोखे रक्षन वारी सलाह मूं सुठी ॾिनी न। असांजी चॉइस का जहिड़ी तहिड़ी हूंदी छा? तोखे बि त मूं पसंदि कयो न। वरी बि पाण खे अॻियां कजां ईअं न त मुंहिंजी बि केरु तारीफ़ करे, इहो तोखां बर्दाश्त ई नथो थिए। कंहिंजी मजाल आहे जो तुंहिंजी ते अलॻि तारीफ़ करे मूंखां सवा ठोशो हणी ॾंद भञी विझांसि, वात खोपो थी वञेसि ऐं सुबुह जो जॾहिं उथी गुरड़ी करे ॼण कोपो था धोअनि। मां पंहिंजे हुस्न जी ॻाल्हि न पई कयां जो तूं ॻाढ़ो पीलो थींदो वञी, मां पंहिंजे ज़हनत ऐं अकुल जी ॻाल्हि थी कयां। ईअं ई कंहिंखे ताक़त आहे जो तुंहिंजे हुस्न में तुंहिंजे इख़लाक़ जे बारे में के जुमिला केरु लिखे। तुंहिंजे हुस्न इख़लाक़ जी तारीफ़ मां बज़ाते ख़ुदि पाण करे सघां थो, ॿिए खे ज़रूरत ई न आहे। जेकॾहिं भुल में कंहिं इहे ज़रूरत कई बि त बि उनखे जे मां प्रीव्यू कयां न त पोइ लानत आहे शैतान ते। कयो पाण सभु कुझु, ॾोहो वरी वीचारे शैतान ते। हिल लानत शैतान ते कयमि जंहिंते सदाईं वछंदी रहंदी आहे। कहिड़ो तुंहिंजे पीउ कल्लूअ ते कई अथमि? बाबे कल्लूअ खे शैतान थो चवी? तूं बि हिकिड़ी ॻाल्हि ते बीह न, केॾी महिल हूअ ॻाल्हि नथी मञी, कंहिं महिल हूअ ॻाल्हि नथी मञी, कंहिं महिल शैतान खे चई वेचारो शैतान, वरी हाणे पिणे जे नाले थो चवां त वरी पिणे सां बि शैतान खे मिलाइण कोन थी चाहीं। हाणे मूंखे तूं इहो ॿुधा त कल्लू शैतान खां वियल आहे या शैतान कल्लूअ खां पुछड़ो आहे? मूं तौबा कई, तोसां ॻाल्हियुनि में केरु पुॼंदो, तूं ज़ोर आई। पर मूंखे इहो त ॿुधा VCA जो छा थियो? सभिनि रखी आहे, बाक़ी मां मुड़ंदुसि चरी ॾिसजांइ वेही इन VCA मां 5 रश्का ॿिया वठंदुसि। मवाली अलाए छो दिलि सां दुआ लॻे ई नथी। कहिड़ी रक्षा वठण वारी? न न, तोखे पैसा मिलिया आहिनि त तूं त रक्षा वठंदे ई वठंदे, पर मूंखे VC वारी ॻाल्हि दिलि सां नथी लॻे। 1000 दफ़ा चयो त मैं त सुठो सोचींदे त सुठो थींदो, पर सदाईं तुंहिंजी अबाड़े घोड़ाड़े नथी चवां। ठीकु आहे, सोचां थी सुठो, ॾिसां थी थिए थो या न। थींदो छो न थींदो? अलाह साईं पाण थो चवे त बंदा सुठो सोच, ॿियनि लाइ भलो सोच त तुंहिंजे लाइ भलो थिए। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।